तो लाना तशक्कर हरफ अलफ रोशे ज़ा मुतासिफ यम अरे हाँ, जो मैंने कल पेपर दिए थे वो संभाल के रखे हैं। अरे हाँ बाबा, रखे हैं। अरे हाँ, मैं क्या कह रही थी कि कल अली के स्कूल में पेरेंट्स मीटिंग है, तो हम दोनों को साथ चलना है। ओ नो नो नो, मैं नहीं चल सकता, मेरी बहुत मीटिंग्स है। एक काम करो, तुम ही चली जाओ। ओ की हाल है? मैं ठीक ठाक। ठाडा की हाल है? गुड मॉर्निंग अली बेटा, कम कम कम। Be with your mom. I'm busy right now. Okay. ओके पापा। शुभ सकाल। कलमो आशे अमो भालू आशे। ओ भाभी, मैं ऑफिस के लिए निकल रहा हूँ, मुझे काफी लेट हो गई है। ओके बाय, कम सून। छा थियो पुट? जी तव्हां केरु? मां तव्हांजी सिंध सिंधी ॿोली। सिंधी ॿोली, पर तव्हां असांजी घर जी चांवर थे, मूं कुझु सम्झो न। हा, घर जी चवण ते, छो त तव्हां मूंखे समाज मां ई न पंहिंजे घर मां पंहिंजी ज़बान सां मिलाए छॾियो त मां उन करे सिंधी दर जी चवण ते वेठी आहियां, जेके सिंधी त आहिनि पर मुंहिंजे लाइ घर में का जाइ कोन्हे। जी मूं कुझु सम्झो न। हाणे तूं ॿुधाए, जॾहिं फ़ोन ते पियो ॻाल्हाईं त अलॻि अलॻि क़ौमुनि जे माण्हुनि सां हुनजी ॿोलीअ में पियो ॻाल्हाईं। हा, मां ज़िंदगी जे सफ़र में अलॻि अलॻि क़ौम जे माण्हुनि सां मिलंदा आहियूं ऐं उन्हनि सां उन्हनि जी ॿोली में ॻाल्हाईंदा आहियूं ऐं वहिंवार में सुलह बि थींदी आहे ऐं हुननि खे पंहिंजाइप महसूसु थींदी आहे। पंहिंजाइप महसूसु थींदी आहे। मां ॼाणा थी त हिन औलाद जी दिलि विशाल आहे। हू घणनि ई क़ौमनि जी ॿोली ॻाल्हाए सघनि था ऐं उन्हनि जी दिलि त खटी सघनि था, पर ही पंहिंजो घर। जी मतलब? हाणे तूं ॿुधाए, जॾहिं पंजाबी में फ़ोन ते पियो ॻाल्हाईं त साम्हूं केरु हो? पंजाबी। ऐं जॾहिं पछतो में पियो ॻाल्हाईं तॾहिं पठान। ऐं जॾहिं अंग्रेजी ऐं उर्दूअ में पियो ॻाल्हाईं ऐं जॾहिं बंगालीअ में पियो ॻाल्हाईं त साम्हूं केरु हो? छा तुंहिंजो पुटु अंग्रेज़ आहे या तुंहिंजी घरवारी गैर सिंधी आहे? अलॻि अलॻि क़ौमुनि जे माण्हुनि सां उन्हनि जी ॿोलीअ में ॻाल्हाए उन्हनि जी दिलि त खटे सघो था, पर जिन सां तव्हां रूह सां जुड़ियल आहियो, दिलि सां जुड़ियल आहियो, उन्हनि सां पंहिंजी मिठड़ी ॿोली नथा ॻाल्हायो। उहा सिंध मां जी मिठी जेका तव्हांजी आख़िरी आराम गाह थींदी, उन्हनि सां पंहिंजी मिठड़ी ॿोली नथा ॻाल्हायो। वॾी शर्म ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे। हा मां, असांखे माफ़ कजो। अॼु असांजूं अखियूं खुली वियूं आहिनि, न सिर्फ़ु पंहिंजे घर में पर क़ौम जे हर तक सां सिर्फ़ु सिंधीअ में ई ॻाल्हाईंदासीं। हा मां, अॼु खां वठी असांजे घर में तव्हां लाइ जॻह आहे। मां तेसि ताईं ज़िंदा रहंदसि जेसि ताईं मुंहिंजी औलाद सिंधी ॻाल्हाईंदी, तेसि ताईं ज़िंदा रहंदसि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अच्छा ही